एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु क़ौमी काज खे भरपूर सिंध में मोट मिली रही है। कंडियारो में सकाफ़ती सरगर्मियूं चोट ते पहुतल है। शहर जे फ़कीर अली हसन असबाणी स्कूल में सिंध तो में साह असांजो तइलीम सां आहे चाह असांजो जे सिरे हेठि सकाफ़ती तक़रीब कोठाई वई है। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सकाफ़त हज़ारें साल पुराणी है। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़ती तहज़ीब मल्हाईंदियूं आहिनि। अॼु असांजे स्कूल फ़कीर हसन हिसबाणीअ में सकाफ़ती प्रोग्राम सजायो वियो आहे शागिर्दनि उस्तादनि तरफ़ां त जीअं असीं पंहिंजी सिंध सकाफ़त उजागर करे सघूं। असीं अवामी टेलीविज़न जा बड़े शुक्रगुज़ार आहियूं जॾहिं अची हिन प्रोग्राम में बहिरो वरितो आहे। हिन ऐं जेको सकाफ़ती प्रोग्राम रंचाइण जो मक़सदु इहो आहे त असीं मुख़्तलिफ़ स्टाइल सजाया आहिनि। असांजे स्कूल में जेको प्रोग्राम थियो आहे सिंधी सकाफ़त जो ॾियारो उहो बहितरीन नमूने सां मल्हायो पियो वञे। असां हिन ॾींहं खे ईद जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला हमेशह इन ॾींहं खे मल्हाईंदा रहंदासीं ऐं टोपी अजरक खे हमेशह ज़िंदा ई आबाद रखंदासीं। त असां कंडियारो शहर में क़ौमी सकाफ़त जो ॾियारो पंहिंजे स्कूल में मल्हाए रहिया आहियूं ऐं असां तमामु ख़ुशगवार आहियूं ऐं असांखे तमामु ख़ुशी थी आहे जीअं असांजो इहो ॾियारो ईद जी तरह आहे ऐं असां तमामु ख़ुशगवार आहियूं ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा जीअं असांजे हिन प्रोग्राम में अची मान मथां कयो। प्रोग्राम शानदार प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंमें असां स्पेशली पंहिंजे सिंध जी जेका 5000 साल क़दीम सकाफ़त आहे असांजी सिविलाइज़ सोसाइटी आहे उहो असां अॼु ॾींहुं जोश सां मल्हाए रहिया आहियूं जंहिंमें असां अवामी न्यूज़ वारनि जा थोराइता आहियूं जेके हली आया आहिनि। सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां असांजे प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं असीं निहार शुक्रगुज़ार आहियूं सभिनी मीडिया वारनि जा जंहिं असांखां हिकिड़ो पंहिंजो विसारियल जेका सकाफ़त उहा असांखे मीडिया वारनि जे थोरनि सां यादि ॾियारई आहे। असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे इहा 5000 साल पुराणी आहे ऐं असांखे इहा सकाफ़त मल्हाईंदे तमामु घणी ख़ुशी थी आहे। त असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं अवाम न्यूज़ जा जंहिं असांखे हिन ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे ऐं असां ही कल्चर डे हर साल मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि असां मल्हाई आहे। न्यूज़ जो थोराइतो आहियां शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम मूंखे ॾिनो ऐं मुंहिंजे प्रोग्राम में शरीक कयो। तमुंदन जो मर्कज़ पे रही आहे ऐं सिंधी सकाफ़त जा असां अजरक टोपी हर ॿार खे हर माण्हूअ खे हर फ़र्द खे ॾिसी असां इहो महसूसु था कयूं त अॼु सिंधियुनि जी ईद आहे ऐं असां निहायती ममनून ऐं मशकूर आहियूं। असां स्कूल अली हसन हिसबाणी कंडियारो जा उस्ताद ऐं शागिर्द अवामी न्यूज़ जा अवामी टीवीअनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे लाइ पंहिंजो टाइम कढी असांजे स्कूल में पर ही स्कूल असां हर साल पंहिंजे सकाफ़ती ॾियारो पंहिंजे ज़ोर शोर सां मल्हाईंदो आहे। ॾिसी रहिया आहियो असां हिन अली हसन हिसबाणी स्कूल में असां कल्चर सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं कल्चर डे। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो असां तमामु घणा हिते स्टॉल लॻायल आहिनि जंहिंमें सिंधी रिलियूं आहिनि सिंधी अजरक आहिनि ऐं सिंधी तमामु घणा लज़ीज़ खाधा आहिनि जंहिंमें लस्सी मखण ऐं इहो लस्सी ऐं पली ऐं इहो चांवरनि जी मानी ज्वर जी मानी ऐं पली खणी आया आहियूं। सकाफ़त 5 साल पुरानी आहे 5 साल पुरानी है असां ईद करे मल्हाईंदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।